discuss all the previous lecture, whatever we have discussed from initial first lecture to last week lecture. So first starting from median, mode, range. What is mode? Anybody? What is mode? Most repeated digit is called mode. Which number is most repeated in this statement? X is most repeated because 2 times repeated here. जेकॾहिं को बि अंग एक खां वधीक घणे में घणो रिपीट थिए तो असांजो मोड थींदो. क्लियर आहे? उन खां पोइ थो अचे मीडियन. मीडियन में 2 conditions. First, write the data in ascending order or descending order. Then find the odd number. If odd is given, that is median. If odd is not given, even are given, then which condition will apply? Add middle 2 numbers, then divide by 2. Now what is median in this statement? First write the ascending order 1, 2, 3, 5, 6, 7, 8. मीडियन में सब खां पहिरीं असांखे हेठि खां मथे तरफ़ वञणो आहे. लो नंबर खां मथे नंबर तां लिखणो आहे स्टेप बाय स्टेप. जीअं ही लिखियल स्टेटमेंट इनखे असां तरतीब में लिखियोसीं 1, 2, 3, 5, 6, 7, 8. हाणे इन जो जेको 21 अदद विच वारो हूंदो उहो असांजो मीडियन हूंदो. हाणे हिन में घणो आहिनि डिजिट घणा आहिनि? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. त हाणे विच वारो हिन जो कहिड़ो थींदो? 5. हाणे मीडियन असांजो इहो थी वियो. पर जेकॾहिं त हिते अंग मां हिकिड़ो ॿियो वधाए छॾियां 12 लिखी छॾियां त हाणे मीडियन मुंहिंजो कहिड़ो थींदो? हाणे 5 ऐं 6 खे असां एड कंदासीं ऐं इनखे 2 सां डिवाइड कंदासीं. 11/2 5.5. त इहो असांजो थी वियो मीडियन. टियों नंबर आहे रेंज. रेंज जेकॾहिं मां हिन वैल्यू जी कढां त छा थींदो? रेंज जो फार्मूलो यादि आहे तव्हांखे? कहिड़ो? मैक्सिमम वैल्यू खां माइनस मिनिमम वैल्यू रखंदा हुआसीं. हाणे मैक्सिमम वैल्यू हिन में कहिड़ी आहे? हिन में पहिरें त तव्हां हिनखे तरतीब में लिखंदो. 12 असांजो मैक्सिमम वैल्यू आहे ऐं मिनिमम 1 आहे. ही थियो 11. जेकॾहिं असांखे हिन कंडीशन में मिलियल हुजे 2, 4, 9, 6, 1, 8, 10, 25 माइनस 1. जेकॾहिं हिन कंडीशन में तव्हां मिलियल हुजे त रेंज हिन जो छा थींदो? तव्हां ख़ामोश रहो. ॿियो ॿुधाए छा थींदो? पहिरें त 26 जेको मैक्सिमम वैल्यू आहे 25 आहे असां वटि. पोइ -1. हाणे जी हा माइनस फार्मूले वारा ऐं -1 हाणे लिखबो. इहो लास्ट में तव्हांजे पेपर में बि हुयो त अक्सर तव्हां माना माइनस ई कोन्हे ऐं माइनस इहो कट करे तव्हां 24 करे छॾियो. त अहिड़े कंडीशन में माइनस तव्हांखे फार्मूला लाज़मी रखिणो आहे. वैल्यू तव्हांखे -1 वारी आहे त हीअ -1 वारी वैल्यू ऐं हीअ माइनस छा थी वेंदो? हाणे प्लस थी वियो. त हीअ थी वियो 26. तकड़ में छा कंदा आहियो त 25 खे -1 करे तव्हां 24 करे छॾींदा आहियो, जेको ग़लति आहे. त माइनस असांजी हीअ फार्मूले वारी आहे. पोइ मिनिमम वैल्यू रखंदासीं. इन टिनी में को सवाल हुजे तव्हां पुछी सघो था. क्लियर आहे सभिनी खे? उन खां पोइ आहे ज़कात. ज़कात जी जेको फार्मूलो आहे
टोटल अमाउंट डिवाइडेड बाय 40। हाँ ही ज़कात जो फार्मूलो है फिक्स है, इन में जेकर तव्हांखे ज़कात मिलियल है तो तव्हां टोटल अमाउंट फाइंड आउट करे सको था। जेकॾहिं तव्हां वटि टोटल अमाउंट मिलियल हुजे तो उन जी ज़कात कीअं मालूम थींदी। हाणे क्वेश्चन आहे जेकर फाइंड द अमाउंट ऑफ ज़कात ऑन 28,000। फाइंड द अमाउंट ऑफ ज़कात ऑन 28,000। हाणे हिन मां असांखे ज़कात मालूम करणा आहे। फार्मूलो हिन ई आहे फिक्स आहे। ज़कात जो फार्मूलो सिर्फ़ु इहो हिकिड़ो ई आहे, सिर्फ़ु तब्दील थी थो सघे, वैल्यू अॻिते पोइ हिन जा थी सघनि था। हिन में असांखे ज़कात जो वैल्यू जेका आहे उहा फार्मूलो तव्हांखे यादि आहे। ज़कात टोटल अमाउंट घणो मिलियल असां वटि 28,000 डिवाइडेड बाय 40। ही ॿुड़ी हिन मां ख़तमु थी वियो, बाक़ी बचा 4, 7 चौक 28, 700 रुपीस। जेकर मां चवां ज़कात असां 700 रुपया ॾिनो आहे त हाणे मूंखे अमाउंट ॿुधायो केतिरो मोटो अमाउंट हुयो टोटल। त असां ही ज़कात खे ही फार्मूलो आहे ज़कात इनटू 40 टोटल अमाउंट। टे 0 7 चौक 28 साॻी वैल्यू मिली वई असांखे। त फार्मूलो हिकिड़ो ई आहे हिन जो ज़कात जो। एरिया एंड पेरीमीटर। एरिया के सिंधी में असां चवंदा आहियूं एराज़ी, पेरीमीटर खे चवंदा आहियूं अहातो। हाणे जेको पेरीमीटर असां मालूम कंदा आहियूं त उहो असांजा जेके बॉर्डर लाइन हूंदा आहिनि स्क्वायर जो पैरेलल जो जेके बि आहिनि फिगर, ही फिगर ठहियल स्क्वायर आहे त हाणे चारि साइड जो एडिशन आहे पेरीमीटर। साइड ही जो इनके तव्हां हीअं बि लिखी सघो s प्लस चारि साइड या डायरेक्ट 4s स्क्वायर चारि पासा बराबर हूंदा आहिनि। जेकॾहिं रेक्टेंगल हुजे त ही लेंथ आहे ही ब्रेड्थ आहे। रेक्टेंगल जिना आम्हूं साम्हूं वारा पासा बराबर हुजनि, मुस्ततील शिकल जेके सिंधी में चवंदा आहिनि। त हाणे हिन जो पेरीमीटर छा थींदो त चारि पासा बराबर l प्लस b प्लस वरी l प्लस b त ही ॿ l थिया प्लस 2b and 2 ते कॉमन है l प्लस b। ऐसे क्लियर है? यस सर। हाणे ही सीधो सो किताब में ता है आईबीए वाला जो टेस्ट ठाहींदा न वो इन्ही सवाल के हिन तरीके सां चेंज करे सघंदा। कीअं? फाइंड द पेरीमीटर of rectangle if length is x square plus 2x and breadth is x cube plus x if x is equal to 2। हाणे सवाल तव्हां ही पढ़ियो, हेॾा ही सवाल ही अची वियो। इन कंडीशन में तो तव्हांखे पहिरीं रेक्टेंगल जी फिगर ठाहिणी आहे। रेक्टेंगल सां फिगर ठाही त हाणे रेक्टेंगल फिगर ठाहे थी त लेंथ हिन जी ही आहे x स्क्वायर प्लस 2x ऐं ब्रेड्थ छा आहे x क्यूब प्लस x ऐं ॿुधायो त x जी वैल्यू रखो 2। हाणे पहिरीं तव्हांखे फार्मूलो यादि हुजे l प्लस b 2 लेंथ जी वैल्यू रखंदासीं x स्क्वायर प्लस 2x ब्रेड्थ जी रखंदासीं x क्यूब प्लस x। हाणे x जी वैल्यू घणी मिलंदी असां वटि 2 हाणे 2 ते स्क्वायर आहे प्लस इनटू
ये थी सके तो इन कंडीशन में ताके परेशान आए चलो ताके जस्ट वा फिगर ठा जाए फिगर में जेके वैल्यू का वो लिखे तो वा वैल्यू के रखनी है उन वैल्यू ना जारी एक लाजना 100 जे बाय रखी सके तो p q r एनी वैल्यू वेरिएबल रखी पर उन वैल्यू ताके मिलल होंदी वो वैल्यू सारे रखना से साम फाइंड आउट करेला इजीली क्लियर है सब ठीक है राया ये रेक्टेंगल है और रेक्टेंगल ना हो तो अपना कंडीशन जेके असा वन हेड फिगर हो जे ताने ने जे पेरीमीटर मालूम कयो दोनों की वैल्यू आए 2 ये x ये 3 आए 4 3 2 x 4 3 2 ताने में पेरीमीटर के मालूम थी सब चार ही पास जेके पास आने जाए सब लिए सब कना से सा x की वैल्यू घणो एकड़ी या जो ही अध्याय घणा 2x ब इतर को x + 1 ये 2x ये था 1 4 7 11 13 17 20 22 24 तो सम तांगे कणा सिर्फ इनमें तो कुछ भी ना है उन जेतरा पासा तांगे वैल्यू मिलनो आ वैल्यू मिलनो दी उन वैल्यू तांगे फाइंड आउट करना है हाने एरिया स्क्वायर जो एरिया है s स्क्वायर है इन्हें चारी पासा बराबर है एरिया मालूम ना सिर्फ s स्क्वायर जेकले रेक्टेंगल है लेंथ एंड ब्रेड्थ दोनों जो फार्मूला थोड़ा l into b जेकले केडी फिगर है केडी फिगर है ट्रेपेजियम जिसमें ये b1 इकड़ो पासो b2 ये l यहाँ है पहले जो फार्मूला केड़ो है ये हाइट आ सॉरी 1/2 हाइट into b1 plus b2 पहले फार्मूला ये है जेकरे असा वट ही टर्म मिलला है सेंटीमीटर ही 6 सेंटीमीटर मिलला है ही 5 सेंटीमीटर मिलला है फाइंड द एरिया ऑफ द ट्रेपेजियम as shown in the following figure ए फिगर हो जे ये असा के वैल्यू मिलल हो जब उन कंडीशन में सा ये फार्मूला ता के जहन में हो जे कहानी ए जो है एरिया 1/2 द हाइट घणी आ समझ हाइट घणी आ 5 आ आई ब्रेड्थ 1 6 सेकंड 10 16 का ये तो एक दफा होते अच्छा दफा लगा 5 to 8 40 स्क्वायर सेंटीमीटर क्लियर है वो सवाल हो जाता आप कुछ लगा लेना एरिया पेरीमीटर इसमें केडो इतने x के कमीना समवाय रखना थी जेकर x की वैल्यू चवे तो पुट x = 2 3 एनी वैल्यू तो असा वाला x की वैल्यू रखना थी उन्हें के मल्टीप्लाई कर और फाइनल एक बता सकता रिजल्ट ना हो जाए ये फाइंड किया रिजल्ट ना हो जाए तो असा जेका भी जाओ x ही रखना सकता उन्हें कंडीशन ट्राइगोनोमेट्री पढ़ो उनमें कोई सवाल आए sin थीटा खाने बराबर आए
sin थीटा इक्वल परपेंडिकुलर अपॉन हाइपोटेन्यूज एड़े तरीके से some people have curly brown hair तो ही छा के बराबर जो cos थीटा बराबर brown face अपॉन hypotenuse that are painted black tan theta perpendicular upon base ये acute angle आहे दोन्ही पुन्हा सिंगी में सांगितलं नाही जे 90 डिग्री ते होते थीटा A B C ये जो आहे ये छा जो आहे पायो या बेस इनके परपेंडिकुलर सिंधी में उमूल इनके हाइपोटेन्यूज सिंधी में ऐसा की जरा जे के ना आने को एक एग्जांपल ला लिखो ये एक देता है जैसे डॉक्टर सारे खाना डॉक्टर दारी गला सब पे गल मेरे तो मैच दे या उभी रखना है ये पास ही हो गया है रानी में है डिस्टेंट मतलब लेबर इज प्लेस्ड अगेंस्ट द वॉल एक डॉक्टर जे का भीतर सामने रखी थी मेकिंग एन एंगल ऑफ 30 डिग्री जेका 30 डिग्री था है विद फ्लो पर सा रीचिंग हाइट ऑफ 60 मीटर 60 मीटर में ऊंचाई आहे फाइंड द लेंथ ऑफ द लेडर हाणे हिन डॉक्टर जे असांखे लेंथ मालूम करणी आहे हाणे इन कंडीशन में असांखे कहिड़ो फार्मूलो खपे ए बी सी tan थीटा ॿियो ॿुधाए को सही तो है सही है दुकान वालो सही ॿुधायो tan थीटा है तो सर ओ करो ओड़ा कासारो पक्का कयो मालूम छा करना सांगे असांखे हाइपोटेन्यूज मालूम करणी आहे परपेंडिकुलर मिलल आहे इहो असां वटि ही तो लगी sin थीटा tan थीटा 70 मालूम कया जॾहिं असांखे बेस मिलल हुजे त असांखे मालूम त हाइपोटेन्यूज करना हाइपोटेन्यूज में छा आहे डाकिंग रखियल आहे न त असां डाकिंग में असांखे लेंथ मालूम करणी आहे ताकि यह सुनाना बचे ये जो ट्रिग्नोमेट्री वाला प्रॉब्लम है ये एक मिनट में सॉल्व कर सकना ताकि जब सुनाना बचे जे जते tan थीटा लगनो sin थीटा लगनो या cos थीटा लगनो यह जगह ताकि खबर पजे ता इजीली लगे मिनट में सॉल्व कर सकोता हाने असा के परपेंडिकुलर मिलेला हाने असा मालूम करवा हाइपोटेन्यूज हाइपोटेन्यूज ताकि रखे बेटा हमने जैसा कि हाइट मालूम कर दिया है एंगल पर से 30 मिलेला है कहां जी असा के मालूम करना sin थीटा बराबर परपेंडिकुलर अपॉन हाइपोटेन्यूज ताने sin थीटा घणो आ समझ से परपेंडिकुलर घणो आए 60 हाइपोटेन्यूज तथा c वैल्यू रखी आए हाइपोटेन्यूज सर हमने मथा इन अपन में कट भी हो गई ना परपेंडिकुलर अपॉन हाइपोटेन्यूज हां अपॉन में ना परपेंडिकुलर किथे इथे हां sin थीटा परपेंडिकुलर हाइपोटेन्यूज ई सागियो परपेंडिकुलर 60 मिलल आए वैल्यू वो रखी सीधे
हाणे जेको sin थीटा आहे उन जी वैल्यू तव्हां खे याद आहे 1/2 60 by c हाणे c हेॾां वेंदो जो ही 2 हेॾां 60 खे मल्टीप्लाई कंदो 120 मीटर तव्हां खे 1 खां 90 ताईं हर एंगल जी वैल्यू लाज़मी याद हुजे जे sin थीटा आहे 0 30 45 60 90 डिग्री ये तव्हां खे चार वैल्यू लाज़मी याद हुजनि तो 0 छा आहे 0 30 1/2 ई 1/√2 √3/2 90 जो छा मिलो 1 हाणे cos जेका आहे हिन जो जेको आखिरी आहे वो स्टार्टिंग थी वेंदो हितां खां ही 1 ही बे नंबर ते अची वेंदो 3/2 ही साॻियो रहंदो ऐं ही 1/2 त 0 टेंजेंट छा जे बराबर आहे sin थीटा अपान cos जे बराबर हाणे इनजा बेसिक फार्मूला मुझे तव्हां यादि रखो लिखा sin स्क्वायर थीटा प्लस cos स्क्वायर थीटा बराबर आहे 1 जे tan स्क्वायर थीटा प्लस 1 बराबर आहे sec स्क्वायर थीटा न्यू आहे 1 प्लस cot स्क्वायर थीटा बराबर cosec स्क्वायर थीटा हाणे इन कंडीशन में वो फार्मूला अची वञे हीअं सिंप्लीफाई 1 minus cosec square theta into sin square theta तां सिंप्लीफाई ही तां मिलियो तां फार्मूला या तो मैट्रिक क्लास में फार्मूला पूरो थियलन उते सब ये तां लिखियल प्रीवियस लेक्चर में ऊपर में लिखिया हुआ सब तां हिन कंडीशन में तां ने कीअं सॉल्व कंदो तां ही फार्मूला याद 1 plus cot square equal to cosec square हाणे असां हिन खे cot की तरह कोई न मन खे डाल कंदासी cot के शिफ्ट कंदासी न केते रखंदासी दी जीरो cot square थीटा into sin square थीटा हाणे cot छा जे बराबर आहे ये टेंजेंट जेको आहे cos sin upon cos तो टेंजेंट को बदल छा है cot आहे तो cot छा जे बराबर थींदो cos थीटा upon sin थीटा हाणे हिन जी बदल स्क्वायर आहे तो cos स्क्वायर थीटा upon sin स्क्वायर थीटा into sin स्क्वायर थीटा हाणे sin sin कैंसिल थी वियो बाकी छा बचो cos स्क्वायर थीटा क्लियर हाणे एक में परसेंटेज ताने में छा व्हाट इज 20% ऑफ 50% ऑफ 75% ऑफ 70 पहिरों लफ्ज़न वारो मिली वञे त वाट असां रखी सघूं था x जे मैं का शे मालूम कयूं हाणे ही छा जे बराबर x इज छा इक्वल साइन उहा थी बराबर जे साइन 20% माना परसेंट खत्म कंदासी 100 साइन के ضرب कंदा वंड कंदासी ऑफ छा जे बराबर जो ضرب 50 by 100 वरी 75 by 100 वरी 70 by सॉरी खत्म थी वेंदी आप नेक्स्ट सिंपलीफाई करना है जवाब मिली क्लियर ट्रिग्नोमेट्री में हीअं बची सघे थो तव्हां sin 30 डिग्री into sin 60 डिग्री प्लस cos 30 डिग्री into cos 60 डिग्री तो ताके 1 खां वठी करे 90 ताईं वैल्यू इन जा लाज़मी याद रखना ता सिर्फ जिन जा याद रखना बाकी ता रिमेनिंग 4 जा ऑटोमेटिक ता याद थी वेंदा त sin 30 छा जे बराबर आहे 1/2 sin 60 छा जे बराबर आहे √3/2 तो प्लस sin cos 30 √3/2 into 1/2 हाणे छा थियो ई पाण मल्टीप्लाई √3/4 प्लस √3/4 ताने के एलसीएम से मतलब
थिया अंडर रूट 3 4/4 सॉरी ये 2 थिया ये खत्म थियो अंडर रूट 3/2 क्लियर आई हेड किस्म जा फार्मूला अची सगना प्रॉब्लम नाने ने के कीअं सॉल्व कंदो अलग-अलग हिकड़े जे हेठां अलग हिकड़े लिखंदा सी तो टाइम आ जा नहीं अलग-अलग हिकड़े जे हेठां ॾींदा सी जा पावर छा कंदा सी ओ मल्टीप्लाई में थींदो आहे अलग-अलग ॾींदा सी सही डिवीजन में हर एक के डिनोमिनेटर अलग-अलग बाकी त बचंदो जेको ॿुधाए थो उन में घटि में 50 मिनट लॻंदा तव्हां 8 मिनट हिकड़ो हूंदो आ हिकड़े में लॻी हिकु ता कैंसिल या हिकु बचंदो आहे नाम बचंदा सही हाणे हिन मां 1/9 बचंदो ईंदो आंसर हिन खे हिन में कॉमन कयो 1/9 इन 9 पावर 9 के असां छोड़ियो सी कॉमन में फैक्टर में करजे मल्टीप्लाई पावर पाना सेंस दा 1 8 सागा नम अची विया हाणे तव्हां हिकड़ो नम कॉमन कढो 9 पावर 8 माइनस 9 पावर 1 माइनस 1 9 नहीं 1 सॉरी 9 पावर 8 कॉमन 9 माइनस 9 पावर इवन थी दो 9 पावर 8 ये कैंसिल दियो बाकी बचा तव्हां खे छा क्लियर आई आईक्यू लेवल ते कुछ सवाल अची सघंदा तव्हां टेस्ट में जीअं हिकड़ो ई आहे 1 4 9 16 हाणे छा ईंदो 25 36 हाणे छा ईंदी इन कंडीशन में जेके स्क्वायर तव्हां हिनखे ॾिसो नी मूल कीअं पियो थिए 1 जो असां रखियो स्क्वायर वरी 2 तो अचे 2 जो स्क्वायर थियो 4 थियो वरी 3 जो 3 जो स्क्वायर थियो 9 वरी 4 जो स्क्वायर में घणा था 16 हाणे 5 जो स्क्वायर घणो ईंदो 25 थैंक यू